मजियारे जोको मजियारे वो जीअंदो रहंदो जो आम उजारे सो जीअंदो रहंदो मूंखे तारीख़ तकदीर ने पक्का सो सिंध सवारे वो जीअंदो रहंदो। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं कराची प्रेस क्लब ते, जिते दरावड़ इतिहाद तंज़ीम पंहिंजे हक़ूक़ ख़िलाफ़ सरापा एहतजाज आहिनि। अचो त हितां जे अॻुवाणनि सां ॻाल्हायूं त हिन जो छा चवणु आहे। अॼु असां जेको सो हिते एहतजाजी रैली कढी आहे ऐं जेको सो धरणो आयो आहे। असांजो मुतालबो इहो आहे त दरावड़ी कबीलनि सां जेके मसइला आहिनि, जिन में सभ खां वॾो मसइलो इहो आहे त दरावड़ क़ौम जूं जेके नियाणियूं आहिनि उन्हनि खे ज़बरदस्ती अगवा कयो थो वञे ऐं उन्हनि जो जेको सो मज़हब तब्दील कयो थो वञे। उन ते ह्यूमन राइट्स जेके आहे उहा बि ख़ामोश आहे ऐं दुनिया जूं जेके तंज़ीमूं आहिनि सभु ख़ामोश आहिनि ऐं उन्हनि ते केरु बि आवाज़ु खणण जे लाइ तयारु कोन आहे। असांजी गुज़ारिश इहा आहे त उन जे लाइ मुकमल कानून साज़ी कई वञे ताकी इहा शइ जेका आहे उहा घटिजी सघे। ऐं मुंहिंजो तारीफ़ डॉक्टर नरसिंह कौल मेघवाड़ बायरी दरावड़, मां सांगड़ खां कंडेरी खे आहियां ऐं असां तक़रीबन सोशल वर्कर बि आहियूं ऐं मिनाटी जे हवाले सां हर प्लेटफॉर्म ते गॾु हूंदा आहियूं। अॼु जेको मुतहदा दरावड़ इतिहाद जो जेको सॾु थियो आहे, दरावड़ जे नाते असां हिते गॾु थिया आहियूं। ख़ासि करे जेके पाकिस्तान में जेको मिनाटी जे हवाले सां अॻिले सां जेके नाजाइज़ियूं आहिनि, ज़ुल्म आहिनि या काफ़ी खोड़ सारा मसइला आहिनि, उन्हनि खे मसइलनि खे खणी हिते जेके दरावड़ कबीले सां लाॻापियल आहिनि, भील, मेघवाड़, कोली, कच्छी, बागड़ी, ओड या जेके बि ॿियूं क़ौमूं आहिनि जेके दरावड़, उहे सभु गॾु थिया आहिनि। उन्हनि सां असीं गॾु आहियूं, उनजे सॾ में सॾियूं था। हिते असां वटि ज़ात पात वग़ैरह का बि शइ न आहे, सभु गॾु आहियूं। ख़ासि करे असीं जेके मज़दूर तबिको आहे जेके कराची में रहे थो, उन्हनि खे सभिनी खे गॾु करे इहो मैसेज ॾियूं था त पंहिंजे हक़ लाइ असां सभु गॾु थी करे आवाज़ु उथारियो। जीअं जेके गार्मेंटनि में जीअं मज़दूरी कयो था त मज़दूरी जी उजरत तव्हांखे घटि मिले थी, उन लाइ असीं तव्हां सां गॾु आहियूं। उनखां अलावा जेके सिंध में जेके ख़ासि करे ॿाराड़ियुनि में या जिते किथे जेको मिनाटी जे हवाले सां जेके मसइला पैदा थियनि पिया, उन्हनि मसइलनि खे खणी असीं हिते प्रेस क्लब ते पहुता आहियूं ऐं इहो मैसेज पंहिंजी हुकूमत पाकिस्तान खे ॾियणु चाहियूं था त इहे जेके अक़िलनि सां जेके मसइला आहिनि उहे जल्द खां जल्द हल कया वञनि। असां उमरकोट सां आहियां, प्रीतम नालो आहे मुंहिंजो, मेघवाड़ ज़ात आहे ऐं मुतहदा दरावड़ इतिहाद जा वर्कर आहियूं। ऐं असांजो मुतालबो इहो आहे साईं, वधि में वधि असांजी जेके आहे लेबर आहे कराची में गार्मेंट्स में कमु करे थी, तक़रीबन उन्हनि सां नाइंसाफ़ी आहिनि। उन्हनि जे बारे में असां चवंदासीं त तमामु जेके सेठियूं आहिनि, जेके रेट तमामु घटि ॾियनि था गार्मेंट जे हवाले खां, उन्हनि ते बि थोरो असां हुकूमत सां मुतालबो करियूं था त कम से कम गार्मेंट वारनि जे जेके रेट आहिनि उन्हनि ते कम से कम थोरो थियणु खपे। त रेट जेके अॼु खां 10 साल अॻु में उहो साॻी रहिया आहिनि या हींअर मज़दूर जी जेके दिहाड़ी आहे उहा साॻी साईं 800,000 साईं। इन खां अलावा असांजे जेके पोइ साइड ते थर साइड ते आहिनि, जेके असांजे जोरी प्लाटनि ते कब्ज़ा थियनि था ऐं उन्हनि सां नाइंसाफ़ी थियनि था। असांजे जेके ग़रीब मेघवाड़ आहिनि, ताज़ो असांजे उमरकोट जे अंदरि हिकिड़े मेघवाड़ हिकिड़े माण्हू जो सर भिरूं ऐं कटी उन्हनि खे नाजाइज़ी करी, वरी मथां पुलिस बि उन्हनि जो को वार कोन रखे। इन जे करे चऊं था त IG सिंध सां मुतालबो आहे, सभिनी खां वसवारनि खां मुतालबो आहे त असांजे सभु खां सभु तहफ़ीज़ कयो वञे। मुंहिंजो नालो कमाल साजन, हमदर्द ग्रुप जो बानी आहियां ऐं ही एहतजाज आहे 11 तंज़ीमनि जो गॾियल ऐं ही एहतजाज आहे मज़दूरनि जो, ही एहतजाज आहे बिल्कुलु लो तबिके वारा माण्हुनि जो, हिननि में ज़ातनि जो। असां हुननि जे लाइ ॿाहिरि निकिता आहियूं ऐं सभिनी खे रिक्वेस्ट करियूं था ॿाहिरि अची हिननि जी जदोजहद करियो। असां सहाफ़ी हज़रातनि खे बि चऊं था त बाबा हिननि जो साथ ॾियो, हिननि जो आवाज़ु थियो, छो जो हिन ग़रीबनि जो, हिन कारीगरनि जो, हिन मज़दूरनि जो केर बि साथ कोन ॾींदो आहे। हिननि जे हक़नि जे बारे में केर बि कोन ॻाल्हाईंदा आहिनि। अगरि ॻाल्हाईंदा आहिनि त बि 5 सालनि खां पोइ अची मामूली ॻाल्हाईंदा, न त केर बि कोन ॻाल्हाईंदो। त हिन जे करे असां सभु गॾु थिया आहियूं, जदोजहद करणु चाहियूं था त बाबा हिन जे हक़नि जा, हिननि जे प्लाटनि जा मामला आहिनि, हिननि जी इज़तनि जा मामला आहिनि, हिननि जे मज़हबनि जा मामला आहिनि, जंहिं ते हू ॻाल्हाईंदा आहिनि। सभिनी इशूनि ते हेतिरा 14 सॼा इशू आहिनि जंहिं ते असां हीअ सभु निकिता आहियूं गॾु ऐं हिन ते असां कोशिशि करियूं था हिकिड़ी दफ़ा निकिरण न, असां हीअ जदोजहद जारी रखंदासीं, अॻिते बि निकिरंदासीं जेसि